जुल्फकार अली भुट्टो के शफ़ाफ़ ट्रायल जो बुनियादी हक़ न ॾिनो वियो। सुप्रीम कोर्ट सदारती रेफरेंस ते राय ॿुधाए छॾी। राय में चयो वियो आहे त पाकिस्तान जे आइन ऐं क़ानून मूजिबि इंसाफ़ जी फ़राहमी अदलिया जो फ़र्ज़ आहे। अदालती तारीख़ में कुझु केसिस बाबति अवाम सम्झे थो त ख़ौफ़ जे बुनियाद ते फ़ैसिला थिया ऐं अहिड़नि फ़ैसिलनि में क़ानून मूजिबि इंसाफ़ न कयो वियो। ख़ुदि एहतसाबीअ लाइ आजिज़ी सां माज़ीअ जे ग़लति क़दमनि ऐं ग़लतियुनि खे मुंहुं ॾियणु घुरिजे। अदलिया माज़ीअ जी ग़लती खे तस्लीम करण खां सवाइ अॻिते नथी वधी सघे। जुल्फकार अली भुट्टो जो लाहौर हाई कोर्ट में ट्रायल फ़ौजी आमिर ज़ियाउल हक़ जे दौर में थियो। अदलिया जुल्फकार अली भुट्टो केस जो फ़ैसिलो डप में ॾिनो हो। ट्रायल में बुनियादी हक़ ते अमल न कयो वियो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी शहीद जुल्फकार अली भुट्टो जी फाही ख़िलाफ़ सदारती रेफरेंस ते सुप्रीम कोर्ट जी राय खे तारीख़ी करार ॾेई छॾियो। संदसि चवण आहे त अदालत तस्लीम कयो त जुल्फकार अली भुट्टो खे फेयर ट्रायल जो मौक़ो न मिलियो। 44 सालनि खां पोइ तारीख़ दुरुस्त थी रही आहे। भुट्टो खे फाही ॾियण वारो फ़ैसिलो हिकु अहिड़ो दाग़ हो जंहिं करे आवाम सम्झंदो हो त इंसाफ़ मिलणु ॾुखियो थींदो। हाणे असां तफ़सीली फ़ैसिले जे इंतज़ार में आहियूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अदालत में मौजूदु हो ऐं राय ॿुधण वक़्तु हू लुड़क लाड़े वेठो। शहीद जुल्फकार अली भुट्टो केस में सुप्रीम कोर्ट की राय ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां आसिफ अली ज़रदारी बिलावल भुट्टो ऐं पीपल्स पार्टी क़यादत के वाधायूं। शहबाज शरीफ जो चवणु आहे त तारीख़ी ग़लतीअ जो अज़ालो मुमकिन नाहे, पर संगीन ग़लतीअ जे एतिराफ़ सां हिकु नई तारीख़ ऐं रिवायत क़ाइमु थी आहे। अदालत पारां थियल ज़्यादती खे अदालत तरफ़ां ई दुरुस्त करणु आकारी अॻभराई आहे। सुप्रीम कोर्ट जी मुतफ़िक़ा राय क़ौमी सतह ते तारीख़ खे दुरुस्त तनाज़ुर में सम्झण में मददगार साबित थींदी। माज़ीअ जी ग़लतियुनि जी दुरुस्तगी ऐं विछोटियुनि जी ख़ात्मे सां ई क़ौमी इतिहाद ऐं तरक़ीअ जो अमल तेज़ थी सघे थो। पंजाब जे अरिड़हं रुकनी काबीना हलफ़ खणी वरितो। गवर्नर बलीगुर रहमान पारां पंजाब काबीना जे मेंबरनि खे हलफ़ खणायो वियो। हलफ़ बरदारी तक़रीब में पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ जी बि शिरकत। हलफ़ खणंदड़नि में मरियम औरंगज़ेब, उज़मा बुखारी, आशिक़ हुसैन करमाड़ी ऐं काज़िम पीरज़ादा शामिल। राना सिकंदर हयात चौधरी, शाफ़े हुसैन, बिलाल यासीन, ख्वाजा इमरान नज़ीर, शेर अली गोरचाड़ी ऐं फैसल अयूब खोखर बि हलफ़ खणी वरितो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी तूफ़ानी बरसातुनि ऐं बर्फ़बारी सबबि आयल तबाहीअ जो जाइज़ो वठण लाइ पेशावर आमद। बरसात सबबि फ़ौत थियलनि जे वारसनि खे 20 लख रुपया ऐं ज़ख़्मियुनि खे 5 लख रुपया मुआविज़ो ॾियण जो ऐलान। मुकमल तौर तबाह थी वियल घरनि जे मुतासिरनि खे 7 जुज़वी तौर तबाह थियल घरनि जे मुतासिरनि खे 3 लख रुपया ॾिना वेंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी बरसात मुतासिरनि सां ॻाल्हि ॿोल। संदसि चवणु आहे त वफ़ाक़ी हुकूमत बरसात मुतासिरनि जी भरपूर नमूने सां मदद कंदी। NDMA ऐं PDMA मुतासिरनि जी बहालीअ लाइ गॾिजी कमु कंदा। मौसमियाती तब्दीलियुनि खे मुंहुं ॾियण लाइ असांखे तयारु रहणो पवंदो। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो हैवी इंडस्ट्री टैक्सीला जो दौरो। पाक फौज जे सरबराह जी हैदर टैंक प्रोजेक्ट जे रूल आउट तकरीब में ख़ासि महिमान तौर शिरकत। आर्मी चीफ खे हैदर टैंक जे हवाले सां ब्रीफिंग। ISPR जो चवणु आहे त जनरल आसिम मुनीर खे मुख़्तलिफ़ हथियारनि बाबति बि आगाही ॾिनी वई। तकरीब में चीनी सफ़ीर ऐं चीन जी कंपनियुनि जे इख्तियारनि बि शिरकत कई।